दोस्तों हाज़िर आहे ज़ेब सिंधी जी कहाणी हैदराबाद 47 किलोमीटर जो ॿियो हिसो। न सरमंद हिकदमि रड़ कई, न कजांइ हाईवे पुलिस खे फ़ोन। त पोइ तूं पाण ई ॿुधाए छो परेशान आहीं, इरम पुछियो। ऐं छा पियो करीं 5 कलाकनि खां हाईवे ते? सरमंद को बि जवाबु न ॾिनो। ॿाहिरि फैलजंदड़ ऊंधाईअ सबबु कार जूं हेडलाइट्स ॿारे छॾियईं। तूं जवाबु छो नथो ॾीं? इरम फ़िक्रमंदीअ सां पुछो। छा जवाबु ॾियां? सरमंद थधो साह खयों। तूं ॿुधाईं थो या मां हाईवे पुलिस खे फ़ोन कयां? इरम पुख़्ते लहजे सां चयो। प्लीज़ इरम, अहिड़ो कुझु न कजांइ, न त हू जुमिलो पूरो करे न सघियो। न त छा? इरम जी परेशानी अञा बि वधी वई। बसि मां जल्दी घर पहुची वेंदुसि। सरमद साम्हूं नज़र ईंदड़ जामछोरो टूल प्लाज़ा ॾांहुं ॾिसंदे चयो। जामछोरे पहुची वियो आहियां मां। ओके, मां इंतज़ारु थी कयां तुंहिंजो, इरम कुझु सुकून सां चयो ऐं कॉल डिस्कनेक्ट थी वई। सरमद थधो साह खणी मोबाइल फ़ोन डैशबोर्ड ते रखी ख़ौफ़ ऐं परेशानी जे गॾियल अहसास सां लाश जे चहिरे में ॾिठाई। लाश जूं खुलियल अखियूं ॾिसी थोरो इत्मीनान महसूसु कयईं त कंहिं बि ॾिसण वारे खे को शक महसूसु न थींदो। कुझु लम्हनि खां पोइ संदसि कार जामछोरो टूल प्लाज़ा क्रॉस करे वई। हैदराबाद बाईपास जे टूल प्लाज़ा खां कुझु अॻिते वञी हिन कार खे रोड साइड ते रोके वरितो। बसि इहो आख़िरी मौक़ो हो त हैदराबाद शहर में दाख़िल थियण खां अॻु हू लाश खे कार मां ॿाहिरि फिटी करे सघे। हू केतिरी देरि ताईं कार में वेही इंतज़ारु कंदो रहियो, पर मुसलसिल ट्रैफ़िक ऐं गाॾियुनि जी तेज़ रोशनीअ सबबु खेसि अहिड़ो मौक़ो न मिली सघियो। तॾहिं हिन पाण में हिमत पैदा कई त कार में वेठे वेठे ई लाश जे पासे वारो दरवाज़ो खोले हू लाश खे धिको ॾेई किराए छॾे ऐं तेज़ीअ सां हलियो वञे। हिन लाश जो सीट बेल्ट खोलण लाइ हथु वधायो ऐं बैक मिरर में पोयां ईंदड़ गाॾियुनि तरफ़ां ॾिठो त छिरकी पियो। पोयां कुझु फ़ासिले तां हाईवे पुलिस कार अची रही हुई। हिन इरादो बदिलाए तकड़ में कार जी गियर लॻाई ऐं रोड ते अची वियो। ख़ौफ़ सबबु संदसि पेर जो दबाव एक्सीलेटर ते वधी वियो ऐं कुझु ई मिंटनि खां पोइ हू बाईपास जो वाधूवा मोड़ ताईं पहुची वियो। कार खे वाधूवा रोड तरफ़ मोड़ियईं त अॻियां बीठल पुलिस खेसि रोके वरितो। कुझु गाॾियूं अॻ में ई बीठल हुयूं। हिक सिपाहीअ खेसि लाइन में बीहण जो इशारो कयो। संदसि साहु सुकी वियो। खेसि पक थी वई त राणीअ जे वारसनि राणीअ जे गुम थी वञण जो पुलिस खे इतलाह कयो हूंदो ऐं हाणे हू पकड़िजी पवंदो। चेकिंग लाइ जीअं संदसि वारो वेझो ईंदो पियो वियो, तीअं संदसि सॼे जिस्म मां वधीक पघर थी वियो। संदसि वारो आयो त रोड ते बीठल इंस्पेक्टर कार में औरत खे वेठल ॾिसी बिना कुझु पुछण जे खेसि वञण जो इशारो ॾिनो। सरमंद मुरकण जी कोशिशि कंदे इंस्पेक्टर ॾांहुं ॾिठो ऐं कार खे अॻिते वधाए छॾियो। पर संदसि परेशानी अञा बि वधी वई। शहरी आबादी, रोशनियूं, माण्हुनि जी अचवञ। नसीम नगर चौक ते पहुतो त ट्रैफ़िक ब्लॉक हुई। हिन कार खे ब्रेक कई त हिकिड़े ई मिंट अंदरि ॿियूं केतिरियूं ई गाॾियूं संदसि कार जे पोयां बीहजी वयूं। संदसि कार विच में फासी पई। अहिड़ी का बि विथी न हुई जितां हू पंहिंजी कार कढी उतां निकिरी वञे। हिन परेशानीअ मां भरिसां बीठल लाश तरफ़ ॾिठो। राणीअ जो लाश हिकु बेहद ख़ूबसूरत ज़िंदा छोकिरीअ जी आं वेठल हो ऐं रस्ते तां पन वींदड़ कंहिं माण्हूअ घूरे राणी तरफ़ पए ॾिठो। हू वधीक परेशान थी वियो। दिल ई दिल में अलाह खे यादि कयईं, या अल्लाह, हाणे मां छा कयां? केॾांहुं खणी वञा हिन लाश खे? शहर में त फासी वेंदुसि मां, कुझु बि थी सघे थो। कुझु सोचे हिन थधो साह खयों ऐं थोरो पुरसुकून थी वियो। ॼण हिन को फ़ैसिलो करे वरितो हुजे। संदसि कार जे अॻियां बीठल गाॾी थोरो अॻिते वधी त हिन कार जी फर्स्ट गियर लॻाई ऐं अॻिते वधणु शुरू कयो। हिन कन घुराए लाश जे चहिरे तरफ़ ॾिठो। राति जी रोशनीअ में राणीअ जो चहिरो वधीक हसीन नज़र अची रहियो हो। सरमद पंहिंजे घर जी गेट ते पहुची 2-3 दफ़ा हॉर्न वॼायो। कुझु देरि खां पोइ थोरो गेट खुलियो ऐं गेट मां इरम जो चहिरो ज़ाहिर थियो। कार तरफ़ ॾिसंदे इरम जे चहिरे ते शदीद कावड़ जो तासुर उभरियो। हिन गेट जे हिकु ताक खे कावड़ मां धिको ॾेई खोले छॾियो ऐं ॿियो ताक खोलण खां सवाइ
वापसि वञणु लॻी। सरमद हिकदमि कार मां लथो ऐं डोड़ंदो पोर्च में हलियो वियो। इरम खे ॿांह खां झले ख़ौफ़ ऐं परेशानीअ मां पुछियईं, घर में कोई आहे त कोन? केरु आहे गाॾीअ में? इरम ॾुख ऐं कावड़ मां सवाल कयो। प्लीज़ हिते कुझु न पुछ, घर में केरु आहे त कोन? सरमद राज़दारीअ वारे परेशान अंदाज़ सां ॻाल्हायो। कोई न आहे, इरम गेट जे ॿाहिरां बीठल कार तरफ़ ॾिसंदे पुछो। पर केरु आहे इहा छोरी? तूं अंदरि वञ इरम। सरमद इरम जी ॿांह छॾे आहिस्ते चयो, मां अंदरि अची तोखे सभु कुझु ॿुधायां थो। इरम सख़्तु कावड़ मां ज़ोर सां लाउंज जो दरवाज़ो धिको ॾेई अंदरि हली वई। सरमद तकड़ में वञी मेन गेट जो ॿियो ताक़ खोलियो। साॻी तकड़ मां कार अंदरि करे कार मां लही वञी गेट बंदि करे छॾियईं। हिकु लम्हे लाइ बंदि कयल गेट वटि बीह रहियो। खेसि ईअं लॻो ॼण हिन खे पनाह मिली वई हुजे। थधो साहु खणी अंदरि वञण लाइ वापसि मुड़ियो। कार वटि पहुची कार में अंदरि वेठल राणीअ जी लाश तरफ़ ॾिठईं त संदसि पेर ज़मीन ते ॼमी बीह रहिया। ॾुख, परेशानी, ख़ौफ़ ऐं निदामत सां कंधु झुकी वियो। खेसि सम्झ में न आयो त हाणे हू इरम सां कीअं नज़रूं मिलाए ॻाल्हाए सघंदो। लाउंज में इरम पुठीरी बीठी हुई। सरमद आहिस्ते आहिस्ते वञी पुठीरी इरम जी कुल्हे ते हथु रखियो। इरम संदसि हथ खे सट ॾेई पंहिंजे कुल्हे तां लाहे छॾियो। न लाहे मूंखे हथु। हिन इरम खे भाकुर में भरण जी कोशिशि कई। इरम प्लीज़ मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, न ॻाल्हाए मूंसां, छॾे ॾे मूंखे। इरम संदसि भाकुर मां निकिरी वई। सरमद इरम खे ॿांह खां झले वरितो। ख़ुदा जे वास्ते इरम, तूं ॿुधी त वठि मुंहिंजी ॻाल्हि। नाहे ॿुधणी मूंखे तुंहिंजी काई ॻाल्हि। इरम सरमद खे धिको ॾेई पाण छॾाए वरितो। संदसि आवाज़ में दर्द भरिजी आयो। मूं त कॾहिं सोचियो बि न हो त तूं एतिरो नीच बि थी सघें थो। तूं ग़लति पई सम्झे इरम, प्लीज़। सरमद मिंथ कई। सभु सम्झां थी मां। इरम सदमे मां वराणियो। अॻे त शायदि घर खां ॿाहिरि ई इहो सभु कुझु, पर अॼु तूं घर में बि छोरी वठी आयो आहीं। ग़लति फ़हमी थी आहे तोखे। सरमद वरी बि मिंथ कई। तूं ॿुधे छो नथी मुंहिंजी ॻाल्हि? अञा तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधां, इरम सख़्तु नफ़रत मां चयो। सभु कुझु अखियुनि सां ॾिसां त पई। धोखो पयूं ॾियनि तुंहिंजूं अखियूं तोखे। सरमद सम्झाइण जी कोशिशि कई। धोखो त तूं पियो ॾे मूंखे। इरम कावड़ मां वराणियो। वठी अच नई रन खे अंदरि, मां वञां थी ही घर छॾे। सरमद इरम खे सख़्तीअ सां ॿांह खां पकिड़े वरितो। हाईवे ते हिन जी गाॾी ख़राबु थी पई हुई। मूं त हिन खे फ़क़ति लिफ्ट ॾिनी हुई, पर छा? इरम पाण छॾाइण जी कोशिशि कई। ॿियनि खे लिफ्ट थो ॾींदो वती, कॾहिं मुंहिंजे लाइ बि सोचियो अथई? प्लीज़ इरम, सरमद दिलि ॿधी चई ॾिनो। उहा मुंहिंजी कार में वेठे वेठे मरी वई आहे। सरमद जे हथनि मां इरम जी पाण छॾाइण वारी मुज़ाहमत हिकदमि ख़तमु थी वई। संदसि चहिरे ते कावड़ बजाए हैरत ऐं परेशानी उभरी आई। सरमद इरम जे जिस्म तां पंहिंजनि हथनि जो ज़ोर घटि कंदे ॾाढे थकल ऐं हीणे अंदाज़ सां चयो, हूअ हिकु लाश आहे इरम। ख़ौफ़ मां इरम जूं अखियूं फाटी पयूं। संदसि सॼो जिस्म कुंभण लॻो। सरमद खे सहारो ॾेई भरिसां पियल सोफ़ा ते विहारे छॾियो। पाण फ़र्श ते वेही इरम जो हथु झले वरिताईं। पछिमानीअ मां चयईं, मुंहिंजो को बि कसूर न आहे इरम, हाणे तूं ई ॿुधाए छा कयां मां? इरम ख़ुश्क थी वियल चपनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई। छा हूअ वाक़ई लाश आहे? हा इरम। सरमद थधो साहु खयों। तूं पाण हली ॾिसी यकीन करे वठि। उथी हल कार पोर्च में। इरम पंड पाण जियां पंहिंजी जाइ ते वेठी रही। संदसि सॼे वजूद ते परेशानी ऐं ख़ौफ़ छांइजी वियो हो। सरमद खेसि ॿिन्ही ॿाहुनि खां वठी छिके उथारियो ऐं संदसि हथु पकिड़े खेसि लाउंज जे दर ताईं वठी आयो। लाउंज जो दर खोलियईं त इरम लाउंज मां पेर ॿाहिरि कढण बजाए ख़ौफ़ मां सख़्तीअ सां सरमद खे झले वरितो। पोर्च में बीठल कार जी फ्रंट सीट ते ज़िंदा छोकिरीअ जियां वेठल राणीअ जो लाश हल्की रोशनीअ में ॾाढो पुरस्रार नज़र अची रहियो हो। इरम दहशत वारी हालत मां हिकदमि वापसि लाउंज में हली वई। संदसि जिस्म जी ॾकणी वधी वई। चहिरे ते पघर जा फुड़ा ज़ाहिर थी पिया। सरमद भरिसां अची खेसि भाकुर में भरे वरितो। इरम प्लीज़ माफ़ करे छॾ मूंखे। सरमद
इरम खे सोफ़ा ते विहारे पाण संदसि पेरनि वटि फर्श ते वेही रहियो। हथ जोड़े इरम जे चहिरे में ॾिठईं ऐं बेहद निदामत सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयईं। प्लीज़ इरम, माफ़ी ॾे मूंखे। इरम सरमत जे जोड़ियल हथनि खे हेठि करे छॾियो। को बि जवाबु न ॾिनई। सरमत बेहद परेशानीअ में मिंथ सां ॻाल्हायो। मुंहिंजे सभिनी दोस्तनि मुंहिंजी मदद खां इनकार करे छॾियो त पोइ मूंखे फ़क़ति घर जो रस्तो ई सम्झ में आयो। इरम पत्थर जे बुत जियां ख़ामोश वेठी रही। सरमत जूं अखियूं आली थी वयूं। ॾिस इरम, जेकॾहिं तो बि मुंहिंजी मदद खां इनकार करे छॾियो त हू वधीक ॻाल्हाए न सघियो ऐं पंहिंजो मथो इरम जे गोॾनि ते रखी नंढड़े ॿार जियां सुॾकी पियो। इरम कुझु देरि ख़ामोश वेठी रही, कुझु सोचींदी रही ऐं पोइ सरमत जे वारनि में आङुरियूं फिराइण लॻी। सरमत कंधु मथे करे इरम जे चहिरे तरफ़ ॾिठो त इरम संदसि लुड़क उघी वरिता। प्लीज़ प्लीज़ इरम, मुंहिंजी मदद कर। सरमत गीत ॾिनी। इरम हिकु वॾो साहु खणी पाण संभालण जी कोशिशि कई। मुंहिंजे ख़्याल में असांखे पुलिस खे इतलाह करणु खपे। सरमत छिरकी पियो। कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे इरम? तूं मूंखे जेल मोकिलींदीअ छा? त पोइ छा कयूं? इरम परेशानीअ मां वराणियो। उहो ई त मां तोखां थो पुछां। सरमत फर्श तां उथी इरम जे भरिसां सोफ़ा ते वेही संदसि हथु झले वरितो। इरम हिकु लम्हो सोचे ॻाल्हायो। पुलिस खे नथो ॿुधाए सघीं त पोइ लाश खे हाईवे ते किथे फिटी करे छॾे हा। सरमत इंतिहाई डिघो साहु खयों। मूं 2-3 दफ़ा अहिड़ी कोशिशि कई पर मौक़ो ई न मिलियो। ॾाढो डिॼी बि वियो हुअसि मां। लाउंज में ख़ामोशी छांइजी वई। सरमत इरम जो हथु छॾे ॾिनो। ॿिन्ही हथनि सां पंहिंजो मथो झले वरितो। केतिरी देरि ताईं ॿई सोचींदा रहिया ऐं पोइ इरम जी हल्की आवाज़ पुरस्रार माठ खे टोड़ियो। सरमत पंहिंजे मथे तां हथु हटाए इरम तरफ़ ॾिठो। छो न लाश खे जामछोरे जी पुल तां दरिया में फिटी करे छॾियऊं? इरम कुझु सोचींदे चयो। लाश मिलियो बि त उहो ई सम्झो वेंदो त छोकिरीअ ख़ुदकशी कई हूंदी। सरमत खे ख़ौफ़ वराए वियो। पर तमामु वॾी रिस्क आहे इहा। पुल जे ॿिन्ही पासे पुलिस बि मौजूदु हूंदी आहे। त पोइ इरम कुझु सोचींदे चयो, राति जी ऊंदाही में ई लाश खे कंहिं वीरान हंध ते फिटी करे था अचूं। ख़तरो त तॾहिं बि आहे न। सरमत वधीक परेशान थी वियो। जेकॾहिं कंहिं ॾिसी वरितो त ॿई पकिड़िजी पवंदासीं त पोइ केॾांहुं कयूं लाश खे? इरम खे परेशानी सां गॾु ख़ौफ़ वराए वियो। सरमत कुझु सोचे चयो, हिकिड़ो हल आहे उन्ही जो। छा? इरम हिकदमि पुछो। छो न लाश खे पंहिंजे घर जे लान में दफ़न करे छॾियऊं? सरमत कुझु मुंझियल लहजे में चयो। इरम थोरी देरि सोची हाकार सां कंधु लोॾियो। हा, शायदि उहो ई बहितरु आहे। सरमत डिघो साहु खयों, ॼण संदसि मथे तां वॾो बोझ लही वियो हुजे। लान में अधु राति जो खोटराई कंदे सरमत जे सॼे जिस्म मां पघ लारूं करे वेही रहियो हो। लगातार खोटराई कंदे हू सहकी रहियो, पर हिन पंहिंजो हथु न रोकियो। जल्द खां जल्द हिन उहो कमु पूरो करणु थी चाहियो। ख़ौफ़ बजाए हिकु जुस्तजू संदसि अंदर में जागी पई हुई। हिन विसारे छॾियो त भरिसां बीठल कार में को लाश बि आहे। कार, पोर्च ऐं लॉन जूं समूरियूं लाइट्स बंदि हुयूं। राति जी ऊंदाही में फ़क़ति कुझु जीतनि जा आवाज़ माठ खे टोड़े रहिया हुआ, या वरी घिटीअ में कंहिं महिल चौकीदार जो आवाज़ थी गूंजियो। इरम पाणी जी बाटल ऐं गिलास खणी लाउंज जे दरवाज़े खां निकिरी पोर्च में आई त हिकु लम्हे लाइ संदसि पेर हिक हंधि ॼमी बीह रहिया। ख़ौफ़ जी हिकु लहर संदसि सॼे जिस्म में डोड़ी वई। अॼु खेसि पंहिंजे ई घर जो माहौल पुरस्कार महसूसु थी रहियो हो। पंहिंजे ख़ौफ़ ते काबू पाइण जी कोशिशि कंदे कंदे हू सरमत खे पाणी पीअण लाइ अॻिते वधी कार वटि पहुची हिन न चाहींदे बि कार में वेठल लाश तरफ़ ॾिठो त संदसि पेरनि अॻिते हलण खां इनकार करे छॾियो। इरम खे ईअं लॻो ॼण राणीअ जे लाश जूं अखियूं खेसि घूरींदियूं हुजनि। लाश जी अखियुनि जी घूर इरम खे दहशत में मुब्तला करे छॾियो। ख़ौफ़ सबबि इरम जूं अखियूं फाटी वयूं। चप ख़ुश्क थी वियसि ऐं संदसि सॼो जिस्म कुंभण लॻसि। ओचितो संदसि कुंभंदड़ हथ मां गिलास किरियो ऐं टुकड़ा थी वियो। लान में खोटराई कंदड़ सरमत शिरकी इरम तरफ़ ॾिठो। हिन खोटराई छॾे वञी इरम खे ॿांह खां झलियो त इरम ख़ौफ़ जी शिदत खां बचण लाइ सरमत खे चुंबड़ी वई। सरमत खेसि लान में वठी वञणु चाहियो, पर इरम बिना कुझु ॻाल्हाइण जे सरमत खे ॿांह खां छिकींदे अंदरि वठी वई। लाउंज में दाख़िल थींदे ई
इरम ख़ौफ़ मां ॾखंदड़ आवाज़ सां ॻाल्हाइणु शुरू कयो। न सरमद, जेकॾहिं लाश घर जे लान में दफ़न रहियो त मां न रही सघंदसि हिन घर में। सरमद बेहद परेशान थी वियो। हिन पंहिंजे हथनि ऐं कपिड़नि खे चुंबियल लान जी चीकी मिटीअ खे ॾिठो। हाणे त मूं ज़रे घटि खॾ बि खोटे वरिती आहे। इरम दहशत मां कुंभण लॻी। संदसि अखियुनि मां लुड़क वही पिया। न सरमद, लाश वारे घर में हिकिड़ो ॾींहुं बि न रहंदसि मां। सरमद इरम खे हथ खां झले सोफ़ा ते विहारे पाण फर्श ते वेही रहियो। कुझु देरि सोचण खां पोइ इरम जे चहिरे तरफ़ ॾिठाई। तूं परेशान न थी इरम, असां ही घर ई विकिणे छॾींदासीं। इरम ख़ौफ़ मां कंधलो ॾे इनकार कयो। न सरमद, जेकॾहिं घर ख़रीद करण वारनि कॾहिं लान जी खोटराई कई त एतिरो परे जी सोच। सरमद बेज़ारी, परेशानी ऐं कावड़ मां वराणियो। तूं त हरूभरू थी परेशान करे मूंखे। तूं बि कुझु सोच सरमद। इरम ख़ौफ़ मां ख़ुशि थी वियल चपनि सां ॻाल्हायो। जेकॾहिं कॾहिं बि लाश ज़ाहिर थियो त असां ॿिन्ही ते सिधो संओं क़त्ल जो केस ठही पवंदो। पर असां क़त्ल कयो त नाहे। सरमद वधीक परेशान थी वियो। पर उन वक़्तु तुंहिंजी कहाणी ते को बि एतबार न कंदो ऐं मां जेल वञणु नथी चाहियां। इरम ख़ुश्क निड़ीअ सां गीत ॾिनी। सरमद जे चहिरे ते शदीद ॾुख ऐं मायूसी छाइंजी वई। इरम, दोस्तनि जी या तूं बि अकेले छॾे ॾिनो मूंखे। न सरमद, अहिड़ी ॻाल्हि न आहे। इरम लफ़्ज़नि ते ज़ोर ॾेई चयो ऐं सरमद जो हथु पंहिंजे हथनि में झले वरितो। मां तोखे कीअं थी छॾे सघां? सरमद को बि जवाबु न ॾिनो, कंधु झुकाए छॾियईं। इरम हिकु लम्हो सोचण खां पोइ चयो, सरमद, असां मरी वियल छोकिरीअ जे वारसनि सां बि त राब्तो करे सघूं था। पर इरम तॾहिं बि। सरमद परेशानी सबबि जुमिलो पूरो करे न सघियो। पोइ ॾिठो वेंदो, थी सघे थो का बहितरी जी सूरत निकिरी पवे। इरम खेसि दिलासो ॾिनो। सरमद को बि जवाबु न ॾिनो, सोच में पइजी वियो। इरम वरी खेसि आथत ॾिनी। कुझु न थींदो सरमद, छो त तो क़त्ल नाहे कयो। सरमद ख़ामोश रहियो। इरम प्यार मां सरमद जे हथ खे पंहिंजे ॿिन्ही हथनि में झलियो। तूं परेशान न थी, मां आहियां न, मां तोसां गॾु आहियां सरमद। पर कीअं ख़बर पवंदी संदसि वारसनि जी? सरमद थधो साहु खयों। छोकिरीअ वटि को सामान हुयो? इरम पुछियो। हा, सरमद वराणियो, हिकु पर्स, मोबाइल फ़ोन ऐं हिकु बैग। पोइ त को मसइलो न आहे, इरम चयो। तूं इहे सभु शयूं कार मां कढी अचु। थोरी देरि लाइ ज़हन मां निकिरी वियल ख़ौफ़ खे सरमद वरी पंहिंजनि रगुनि में डोड़ंदे महसूसु कयो। के लम्हा हू चुपचाप वेठो सोचींदो रहियो ऐं पोइ उथी ॿाहिरि हलियो वियो। कार मां हू राणीअ जो सामान खणी वापसि लाउंज में आयो। राणीअ जो सामान इरम जे भरिसां सोफ़ा ते रखियईं त हूअ अणॼाते ख़ौफ़ सबबि उथी बीह रही। तूं ही सामान चेक कर, तेसी मां वॉशरूम मां थी अचां थो। सरमद पंहिंजी गप थी वियल जिस्म ऐं कपिड़नि तरफ़ ॾिठो ऐं बेडरूम तरफ़ हलियो वियो। सरमद जिस्म साफ़ करे ऐं कपिड़ा तब्दील करे वॉशरूम मां ॿाहिरि निकितो त इरम खे ख़ौफ़ वारी हालत में डबल बेड जी कुंड ते वेठल ॾिठाई। तो सामान चेक कयो? न, इरम जी आवाज़ में अञा बि ख़ौफ़ जो तासुर हो। तूं पाण चेक करे वठि। सरमद लाउंज मां राणीअ जो पर्स ऐं बैग खणी अची डबल बेड ते रखियो ऐं थधो साहु खणी इरम ॾांहुं ॾिठईं। सरमद, तूं हिन जे मोबाइल फ़ोन कढी चेक कर, कंहिं बि नंबर तां संदसि बारे में मालूमात मिली वेंदी। सरमद राणीअ जो पर्स खोले मोबाइल फ़ोन कढी वरिती। मोबाइल फ़ोन खे चेक कंदे संदसि चहिरे ते इंतिहाई हैरत ऐं ख़ौफ़ जो तासुर गहरो थियणु लॻो। संदसि परेशानी वधणु लॻी। छा ॻाल्हि आहे सरमद? इरम पुछो। ही मोबाइल त बिल्कुलु ख़ाली आहे। सरमद परेशानीअ मां चयो। न को फ़ोन बुक में नंबर, न को मैसेज। चङी तरह ॾिस। इरम जी परेशानी बि वधी वई। शायदि कॉल रजिस्टर बि कुझु नंबर हुजनि। मोबाइल फ़ोन जी स्क्रीन में ॾिसंदे सरमद इंतिहाई हैरत ऐं ख़ौफ़ सां ॻाल्हायो। हिन जी त कॉल रजिस्टर में बि कोई नंबर न आहे, न काई मिस्ड कॉल, न काई रिसीव कॉल ऐं न ई कोई डायल्ड नंबर। इरम को बि जवाबु न ॾिनो। सरमद शायदि हैरत सां वरी ॻाल्हायो। जेतोणीकि हिन मुंहिंजी कार में वेहण खां पोइ पंहिंजे फ़ोन ते कॉल रिसीव कई हुई ऐं हिन जे मरण खां पोइ बि संदसि फ़ोन ते कॉल आई हुई, पर उहा कॉल बिना नंबर जी हुई। छा? इरम ओचितो छिरकी पई। हा इरम, सरमद ख़ौफ़ मां वराणियो। इहा कॉल मूं अटेंड बि कई हुई, पर
पर फ़क़ति हिकु नंढड़े ॿार जे रोअण जो आवाज़ु ॿुधण में आयो हो ऐं पोइ लाइन डिस्कनेक्ट थी वई हुई। ख़ौफ़ खां इरम जा चप ॾकण लॻा। मुंहिंजी त कुझु सम्झ में नथो अचे। तूं ॾिस त पर्स में ॿियो छा आहे? सरमद ॿीहर सेल फोन खे चेक करण लॻो। इरम न चाहींदे बि पर्स में हथु विधो त संदसि हथ में कुझु नंढड़ा कार्ड्स अची विया। शायदि विज़िटिंग कार्ड्स आहिनि। सरमद खे ॼण कुझु यादि अची वियो। हिन मोबाइल फ़ोन हिकु तरफ़ रखी छॾी। मुंहिंजे ख़्याल में इहे संदसि पंहिंजा ई विज़िटिंग कार्ड्स हूंदा, पर ही समूरा कार्ड्स त बिल्कुलु ख़ाली आहिनि। इरम सभिनी कार्ड्स खे हैरत मां उथलाए पुथलाए ॾिसंदे वराणियो। सरमद जे लहजे में शदीद हैरत सां गॾु पुरइसरारियत वारो ख़ौफ़ बि समाइजी वियो। पर हिन त उन ई कार्ड्स मां हिकिड़ो कार्ड होटल वारे पोड़े खे बि ॾिनो हो। इरम को बि जवाबु न ॾिनो। हिन ॾकंदड़ हथनि सां पर्स खोले उनखे बेड ते ऊंधो कयो। कागज़ जा केतिरा ई ख़ाली टुकड़ा बेड ते विखरी विया। सरमद हैरत मां कागज़नि जे टुकड़नि खे खणी ॾिठो। संदसि लहजे में ख़ौफ़ जो तासुर गहरो थी वियो। इरम, ही कागज़ जा ख़ाली टुकड़ा मुख़्तलिफ़ नोटनि जी साइज़ जा न आहिनि? हा, बिल्कुलु। इरम जी अखियुनि मां शदीद ख़ौफ़ झलकण लॻो। सरमद नोटनि जी साइज़ वारा ख़ाली कागज़ हिक तरफ़ रखी छॾिया। संदसि चेहरे ते पघर अची वियो। तूं हिन बैग खे खोले ॾिस। इरम ख़ौफ़ मां बेड ते पियल बैग तरफ़ ॾिसंदे चयो। शायदि का अहिड़ी शइ मिली वञे जंहिं मां ख़बर पवे त। इरम जुमिलो अधूरो छॾे ॾिनो। सरमद बैग ॾांहुं हथु वधायो त संदसि हथु ॾकण लॻो। हिन ॾकंदड़ हथ सां बैग खे पाण तरफ़ सोरे बैग जी ज़िप में हथु विधो त खेसि ईअं लॻो ॼण ज़िप खोलण सां बैग मां का पुरअसरार शइ निकिरी खेसि झटे वठंदी। हू सोच में पइजी वियो। तूं खोले छो नथो बैग खे? इरम खे बि बैग खां अणॼातो ख़ौफ़ महसूसु थियणु लॻो। सरमद दिली दिलि में दुआ घुरी ऐं न चाहींदे बि बैग जी ज़िप खोले छॾी। बैग में सफ़ेद रंग जो कपिड़ो मथां ई मथां बेतरतीबीअ सां पयल नज़र अची रहियो हो। सरमद कपिड़े खे ॿाहिरि छिकण कयो। 6-7 मीटरनि जो कपिड़ो ॿाहिरि निकिरी आयो। सरमद परेशानीअ मां बैग में ॾिठो। ॿियो त हिन में कुझु बि न आहे। इरम जे सॼे वजूद खे ख़ौफ़ वराए वियो। ही सभु छा आहे सरमद? सभु कुझु ख़ाली ख़ाली। अछो। सरमद अछे डिघे कपिड़े तरफ़ ॾिसंदे ख़ौफ़ खे पंहिंजे रूह में अंदरि ताईं लहंदे महसूसु कयो। संदसि चप ॾकण लॻा। ऐं ही ॾिस त ही कपिड़ो कफ़न जहिड़ो न आहे? इरम शिरकी पई। संदसि अखियूं फाटी वयूं। हा, हिन कपिड़े जी ड्रेग बि कफ़न जेतिरी ई थी लॻे। उन ई लम्हे राणी जी मोबाइल फ़ोन जी बेल ते ॿई शिदत सां छिरकी पिया। बेड ते पियल राणी जी मोबाइल फ़ोन जी बेल मुसलसिल वॼी रही हुई, पर मोबाइल जी स्क्रीन ते को बि नालो या नंबर न हो। स्क्रीन बिल्कुलु ख़ाली हुई। इरम मोबाइल फ़ोन जी स्क्रीन तरफ़ ॾिसंदे ख़ौफ़ खां थोरो पोइते सुरी वई। सरमद न चाहींदे बि ॾकंदड़ हथनि सां मोबाइल फ़ोन खणी कॉल रिसीव करे फ़ोन कन ते रखी त शिरकी पियो। फ़ोन मां कंहिं नंढड़े ॿार जा पुरअसरार टहक ॿुधण में अची रहिया हुआ। सरमद फ़ोन खे कन तां हटाए फ़ोन जो स्पीकर खोले छॾियो। कमरे में ॿार जा पुरअसरार टहक गूंजण लॻा। इरम छिरकी उथी बीह रही। हिकु लम्हे खां पोइ लाइन कटिजी वई ऐं कमरे में ख़ामोशी छांइजी वई। सरमद ख़ौफ़ मां मोबाइल फ़ोन खे बेड ते उथी इरम जे वेझो हलियो वियो। इरम दहशत वारी हालत मां सरमद जे ॿिन्ही हथनि खे झले वरितो। ॿिन्ही जी वात मां को बि लफ़्ज़ न थी निकितो। ॿई इंतिहाई शिदत सां पुरअसरारियत जे ख़ौफ़ में मुब्तला थी विया। इरम खे पंहिंजे ई बेडरूम जे माहौल ऐं बेड ते पियल राणी जी पुरअसरार सामान खां दहशत महसूसु थियणु लॻी। इरम शदीद ख़ौफ़ वारी हालत मां सरमद खे छिकींदे ॿाहिरि बेडरूम खां वठी वई। लाउंज में सोफ़ा ते हिक ॿिए जा हथ झले वेही हू राति जी ख़ामोशी में केतिरी देरि ताईं सोचींदा रहिया, पर खेनि कुझु बि सम्झ में न आयो। केतिरी देरि खां पोइ सरमद ख़ामोशी खे टोड़ियो। संदसि लहजे में गहरो ख़ौफ़ ऐं फ़िक्रमंदी हुई। हाणे आख़िर छा कयूं इरम? इरम हिकु लम्हे सोचे वराणियो। छो न नई लाश खे हाईवे ते छॾे अचूं? छा मतिलब? सरमद परेशानी मां पुछो। नई लाश खे संदसि पंहिंजी गाॾी में हली विझी छॾियूं
इरम वराणियो। सरमद वधीक परेशान थी वियो। का अकुल जी ॻाल्हि कर इरम, मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर सरमद। इरम सरमद जे हथ खे ज़ोर ॾिनो। सरमद सोच में पइजी वियो। इरम ॻाल्हि खे अॻिते वधायो। ईअं असांजी जान त छुटी पवंदी। लाश खे हितां 100 खनि किलोमीटर परे वापसि वञी संदसि कार में विझणु उहो एतिरो आसान कमु न आहे इरम, ऐं तमामु वॾी रिस्क बि आहे। सरमद इंतिहाई परेशानी ऐं ख़ौफ़ थकावट सां वराणियो। उन ई खां वॾी रिस्क त सुबुह थियण सां शुरू थी वेंदी। इरम चयो, सुबुह सां घर जो चौकीदार ऐं संदसि ज़ाल बि अची वेंदी, ऐं पोइ ॾींहं जी रोशनी ऐं रश में कीअं उन जी लाश मां जान छॾाए सघंदासूं। सरमद जे ख़ुश्क निड़ीअ वधीक ख़ुशि थी वई। ख़ौफ़ मां पंहिंजी क्याड़ी थधी थींदे महसूसु कयईं। असां वटि वधीक वक़्तु न आहे सरमद। इरम वाल कलाक तरफ़ ॾिसंदे चयो, राति जा बाक़ी फ़क़ति 2 कलाक बचिया आहिनि। सरमद कुझु सोचे थधो साह खयो। शायदि तूं ठीकु थी चईं इरम। लाश खे वापसि हाईवे ते संदसि कार में विझी अचण ई बहितर आहे। कार पहुच में राति जे पोएं पहर जी पुरस्रार ऊंदाही ऐं ख़ामोश शायल हुई। कार खां कुझु फ़ासिले ते बीठल इरम दहशत हाणे नज़रुनि सां कार में वेठल राणीअ जी लाश तरफ़ ॾिसी रही हुई। सरमद कार जी पोईं सीट जो दर खोले राणी जो सामान सीट ते रखी इरम तरफ़ ॾिठो। हाणे लाश खे अॻी सीट तां कढी पोईं सीट ते विहारणो आहे। न, मां पोयां वेही रहंदसि, इरम ख़ौफ़ मां हल्के आवाज़ में वराणियो। सरमद लाश तरफ़ ॾिठो त संदसि जिस्म में ख़ौफ़ जी शिदत वधी वई। न इरम, हाणे मां वधीक इन लाश सां गॾु न वेही सघंदुसि। इरम ख़ौफ़ मां परे बीठे लाश तरफ़ ॾिसंदी रही। सरमद कार जो लाश जे पासे वारो दरवाज़ो खोलियो। प्लीज़ इरम, हिनखे पोयां विहारण में मुंहिंजी मदद कर। इरम ख़ौफ़ मां हिकु क़दम पोइ ते हटी वई। न, लाश खे उते ई वेठो रहण ॾे। त पोइ ठीकु आहे, मां पोयां थो वियां, कार तूं ड्राइव कर। सरमद जे पासे वारो दर बंदि करे छॾियो। न, मां ड्राइव न कंदसि, न वेही सघंदसि मां लाश सां गॾु। इरम जो सॼो वजूद ख़ौफ़ में वठिजी वियो। त पोइ अच मुंहिंजी मदद कर। सरमद वरी लाश जे पासे वारो दर खोलियो। इरम न चाहींदे बि सख़्तु ख़ौफ़ वारी हालत मां अॻिते वधी सरमद लाश खे बांह ऐं चेल खां छिके थोरो ॿाहिरि तरफ़ सोरियो ऐं इरम तरफ़ ॾिठो। इरम कुंभंदड़ हथनि सां लाश जी ॿाहुनि में हथु विधो त ख़ौफ़ जी थधी लहर संदसि जिस्म में डोड़े वई। सरमद पंहिंजूं 2 ॿाहूं लाश जी चेल में विझी लाश खे छिकियो त लाश जो चहिरो अची इरम जे कुल्हे ते किरियो। इरम जे वात मां दहशत वटां रड़ निकिरी वई ऐं हू लाश मां हथ कढे वरिता। प्लीज़ इरम, कुझु ख़्यालु कर, तुंहिंजी का अहिड़ी रड़ पाड़े वारे माण्हू ॿुधी वरिती त। सरमद राज़दारी वारे अंदाज़ सां ॻाल्हायो। इरम को बि जवाबु न ॾिनो ऐं हिन वरी लाश खे कार जी फ्रंट सीट तां कढण में सरमद जी मदद करणु शुरू कई। जॾहिं हिन लाश खे कार जी पोईं सीट ते विहारे वरितो त 2 सहकी रहिया हुआ, पर हू 2 बिना देर जे कार में वेही रहिया। जामछोरो टूल प्लाज़ा ताईं सरमद ॾाढे एहतियात ऐं घटि रफ़्तार सां कार ड्राइव कई, पर जीअं ई कार टूल प्लाज़ा खां अॻिते वधी त सरमद हिकदमि एक्सीलेटर ते पेर जो दबाव वधाए छॾियो। हिकिड़े ई मिंट में कार जी स्पीड मीटर जो कांटो 100 खां मथे चढ़ी वियो। लाश कार जी पोईं सीट ते ज़िंदा छोकिरीअ जीअं सुकून सां वेठल हुयो, पर इरम अञा बि शदीद ख़ौफ़ वारी कैफ़ियत में मुब्तला हुई ऐं हिन पंहिंजो हिकु हथु ड्राइव कंदड़ सरमद जे कुल्हे ते रखी छॾियो हो। इरम खे रखी उहो दहशत भरियो ख़्यालु सताए रहियो हो त ॼण कंहिं बि वक़्तु लाश जो हथु खेसि पोयां खां पकिड़े वठंदो। कार साॻी तेज़ रफ़्तार सां हलंदी रही ऐं कार अंदरि ख़ामोशी शायल रही। ख़ामोशी खे सरमद जे आवाज़ ई टोड़ियो। संदसि आवाज़ में सख़्तु ख़ौफ़ ऐं परेशानी शामिल हुई। इरम, हाणे जेकॾहिं राणीअ जी कार पंहिंजी जाइ ते मौजूदु न मिली त? इरम थधो साह खणी सुपर हाईवे जे ॿिन्ही पासे फैलियल ऊंदाही तरफ़ ॾिठो ऐं ॾाढी मुश्किल सां ॻाल्हाइण जी हिमत कयईं। हाणे खां ई त अहिड़ियूं ॻाल्हियूं न सोच। थी सघे थो संदसि कार खे उतां हटाए वियो हुजे। सरमद जे अंदर में विसविसा जनम वठण लॻा।
इरम गीत ॾेई हाईवे जे ॿिए ट्रैक तां ईंदड़ गाॾियुनि जी रोशनी तरफ़ ॾिठो ऐं सरमद खे दिलासो ॾियण जी कोशिशि कई। तूं गणती न कर, हाणे त मां बि तोसां गॾु आहियां न। पर इरम, जेकॾहिं उते कार न हूंदी त पोइ छा कंदासीं? सरमद वधीक परेशानीअ मां चयो। इरम हाईवे जी ऊंधाईअ ॾांहुं ॾिठो। हिकु लम्हो सोचे चयईं त पोइ असां किथे न किथे लाश खे किराए छॾींदासीं। पर इरम, सरमद परेशानी मां सोचींदे वरियाणियो, इहो बि त थी सघे थो त राणीअ जे वारसनि बि संदसि ॻोल्हा शुरू कई हुजे ऐं संदसि वारस या पुलिस बि हाईवे ते ई किथे मौजूदु हुजनि। जेकॾहिं संदसि कार जे भरिसां अहिड़ी का सूरतयाल हूंदी त असां बीहण बजाए अॻिते हलिया वेंदासीं। इरम चयो, हूअं बि संदसि कार ऐं उहा सूरतयाल हाईवे जे ॿिए तरफ़ ई हूंदी, छो त हुनखे कराची खां ईंदे लिफ्ट ॾिनी हुई ऐं हाणे असीं कराची तरफ़ वञी रहिया आहियूं। ओचितो सरमद जे कार अॻियां को नंढड़ो जानवर अची वियो। सरमद हिकदमि कार खे ब्रेक कई त झटके सां लाश जो मथो अची इरम जी सीट पुठियां टकरायो। इरम दहशत मां पोयां निहारियो, लाश पासीरो थी किरी रहियो हो। सरमद पंहिंजो हथु पोइते करे लाश खे सीट तरफ़ धिको ॾिनो त लाश वरी सीट खे टेक ॾेई वेही रहियो। सरमद कार जी रफ़्तार वरी वधाए छॾी। सॼे माहौल ते राति जे पोएं पहर जे आख़िरी हिसे वारी ऊंधाई ऐं ख़ामोशी छायल हुई। कंहिं महिल हाईवे तां गुज़रंदड़ कंहिं ट्रक या ट्रालर जी आवाज़ ऊंधाई ऐं ख़ामोशीअ खे टोड़ियो थी। राणीअ जी कार साॻी जाइ ते हाईवे जे पासे खां झूपड़ा होटल जे साम्हूं बीठल हुई। सरमद यू टर्न तां फेराए अची पंहिंजी कार राणीअ जे कार जे पोयां बीहारी ऐं थधो साह खणी इरम ॾांहुं ॾिठो। इरम जे चहिरे ते ख़ौफ़ ऐं परेशानी जा पाछा नज़र अची रहिया हुआ। सरमद होटल तरफ़ ॾिठो। होटल में अधु ऊंधाई फैलियल हुई। फ़क़ति हिकु नंढड़ो बल्ब ॿरी रहियो हो ऐं चुल्हे मां दूंहों निकिरी रहियो हो। सरमद गीत ॾेई पंहिंजे ख़ौफ़ खे दॿाइण जी कोशिशि कंदे ड्राइविंग सीट जो दर खोलींदे इरम ॾांहुं ॾिठो। मां होटल में अंदरि वञी चङी तरह ॾिसी अचां त केरु असांखे ॾिसे त न पियो। सरमद कार मां लथो त इरम बि हिकदमि ख़ौफ़ मां लही अची सरमद खे ॿांह खां झलियो। मूंखे अकेले में डपु थो लॻे, लाश जे भरिसां मां बि थी हलां। झूपड़ा होटल जे अधु ऊंधाई माहौल ते अजीब क़िस्म जी पुरइसरारियत छायल हुई। अहिड़ी पुरइसरारियत जंहिंखे ॾिसी इरम सां गॾु सरमद जी बि लूंहं कांडारजी वई। हू ॿई ख़ौफ़ मां हिक ॿिए जो हथु झले होटल में अंदरि दाख़िल थिया। हिननि ॿिन्ही होटल में हर तरफ़ ॾिठो, खेनि को बि माण्हू नज़र न आयो। तंहिं हूंदे बि सरमद रड़ कई, कोई आहे? पर को बि जवाबु न आयो। हिन वराए वॾे आवाज़ सां 2-3 दफ़ा रड़ कई, कोई आहे? पर होटल में ख़ामोशी छायल रही। फ़क़ति चुल्हे मां बाहि जो भड़को थियण जो हल्को आवाज़ थियो ऐं ॿीहर ख़ामोशी छाइजी वई। हिननि ॿिन्ही आख़िरी दफ़ो होटल में हेॾां होॾां ॾिठो ऐं हिक ॿिए जो हथु झले तेज़ी सां होटल मां ॿाहिरि निकिरी विया। सरमद राणी जी बैग में हिकिड़े नंढड़े खाने मां संदसि कार जी चाबी ॻोल्हे कढी ऐं राणीअ जी कार तरफ़ हलियो वियो। इरम ख़ौफ़ सबबि संदसि भरिसां अची बीह रही। सरमद राणी जी कार जो दर खोले कार जी इंटीरियर लाइट ॿारे कार में ॾिठो। कार मंझंदि वारी साॻी हालत में बिल्कुलु ख़ाली हुई। हू राणीअ जी कार जो दर खुलियल छॾे इरम जो हथु पकिड़े खेसि पंहिंजी कार वटि वठी वियो। थधो साह खणी बेहद थकल अंदाज़ सां चयईं, इरम, हाणे लाश खे कढी संदसि कार में विहण लाइ मुंहिंजी मदद कर। ख़ौफ़ खां इरम जे सॼे जिस्म खे कुंबड़ी वराए वई, पर हू चाहींदे बि इनकार न करे सघी। सरमद हाईवे ते ॿिन्ही पासे ॾिठो। परे परे ताईं का बि गाॾी न हुई, सवाइ हिकु ट्रालर जे जेको साॻे ट्रैक तां अची रहियो हो। सरमद पंहिंजी कार जे टायर खे ॾिसण जी अदाकारी कंदे हेठि झुकी वियो। कुझु लम्हनि खां पोइ ट्रालर वॾे आवाज़ सां संदसि भरिसां गुज़री वियो। ट्रालर जे गुज़रन शर्त ई हिन सिधो थी हिकदमि पंहिंजी कार जी पोईं सीट जो दर खोलियो ऐं लाश खे ॿाहिरां छिकियो। उन महिल सरमद जे जिस्म में न ॼाण कीअं एतिरी ताक़त अची वई जो हिन इरम जी मदद खां सवाइ लाश खे वेठल हालत में ई खणी वरितो। इरम ख़ौफ़ मां थोरो परे थी बीह रही। सरमद हेॾां होॾां ॾिसण खां सवाइ
हर मुमकिन हद ताईं तकड़ करे पंहिंजा गरा गरा कदम खणंदो राणीअ जी कार जे खुलियल दरवाज़े ताईं हलियो वियो। हिकु वॾो साह खणी हिन लाश खे कार जे दर मां अंदरि विधो। लाश जीअं वेठल हालत में ॼमी वियो हो तीअं ई पासीरो थी कार जे ॿिन्ही अॻियनि सीटनि मथां किरी पियो। सरमद राणी जे कार जो दर बंदि करे छॾियो। भरिसां बीठल इरम सरमद जो हथु झले वरितो ऐं हू ॿई पंहिंजी कार तरफ़ वधिया। अञा हू पंहिंजी कार जे वेझो मस पहुता त राणीअ जी कार स्टार्ट थियण जो आवाज़ ॿिन्ही खे शिदत सां छिरकाए विधो। हिननि ॿिन्ही दहशत वचां राणीअ जी कार तरफ़ ॾिठो। राणी जी कार ओचितो हिकु झटके सां रोड ते चढ़ी वॾे आवाज़ सां रोड मथां टायरनि जा स्क्रैचिस छॾींदे इंतिहाई तेज़ रफ़्तार सां हैदराबाद तरफ़ वञणु लॻी। हिननि ॿिन्ही दहशत वारी हालत मां तकड़ में पंहिंजे कार जे दरवाज़नि में हथ विधा त ओचितो वरी हिकु ज़ोरदार टहक हिननि ॿिन्ही खे छिरकाए विधो। ॿिन्ही ख़ौफ़ मां आवाज़ जी तरफ़ ॾिठो। झूपड़ा होटल जी अधु ऊंदाही वारे माहौल में हिकु पुरस्रार पोड़ो हिननि ॾांहुं ॾिसंदे टहक ॾेई रहियो हो। सरमद खे हिकदमि यादि अची वियो त हीउ उहो ई पोड़ो हो जेको अॼु ॾींहं जो हिन राणी जी कार जे भरिसां ॾिठो हो। सरमद शदीद ख़ौफ़ वारी हालत मां हिकदमि ड्राइविंग सीट ते वेही रहियो। ॿिए तरफ़ इरम फ्रंट सीट ते वेही दर बंदि करे छॾियो। सरमद तकड़ में कार स्टार्ट कई ऐं हैदराबाद वारे ट्रैक ते संदसि कार ड्रोण लॻी। पर उन तरफ़ त लाश वारी कार बि वई आहे। इरम जो आवाज़ दहशत मां ॾकी रहियो हो। असांजो घर बि उन ई तरफ़ आहे, हैदराबाद में। सरमद वॾो साह खणी वराणियो, पर इरम ख़ौफ़ मां रड़ करे कुझु ॻाल्हाइणु चाहियो। सरमद इरम जो जुमिलो पूरो थियणु न ॾिनो। प्लीज़ इरम, हाणे ख़ामोश थी वेही रहो, मूंखे ड्राइव करणु ॾे। इरम चुप थी वई। सरमद कार जी रफ़्तार वधाए छॾी। कार जे स्पीड मीटर जो कांटो 130 खां बि मथे हलियो वियो। राति पूरी थी वई हुई। सुबुह जी हल्की हल्की रोशनी हाईवे ते फैलिजी रही हुई। सरमद जी नज़र ओचितो कुझु फ़ासिले ते साम्हूं रोड साइड ते किलोमीटर 47 जे भरिसां बीठल राणी जी कार ते पइजी वई ऐं सरमद खां ख़ौफ़ मां रड़ निकिरी वई। इहा साॻी कार आहे न? हा, इरम दहशत मां रोअण हार के आवाज़ सां रड़ कई ऐं सरमद खे बांह खां झले वरितो। उन ई साॻी जाइ ते पहुची मूंखे अंदाज़ो थियो हो त राणी मरी चुकी आहे, सरमद ख़ौफ़ सां ॻाल्हायो। उन लम्हे ई जीअरी जाॻंदी राणी पंहिंजी कार जी ड्राइविंग सीट वारो दर खोले रोड ते लही आई ऐं सरमद जी कार खे लिफ्ट वठण लाइ हथ सां इशारो कयईं। सरमद ख़ौफ़ मां पंहिंजी कार जे एक्सीलेटर ते पूरो ज़ोर ॾिनो ऐं कार राणीअ जे भरिसां गुज़रंदे परे हली वई। सरमद पंहिंजी कार जे बैक मिरर मां पोइते ॾिठो। राणी पोयां ईंदड़ हिकु ॿी कार खे लिफ्ट लाइ बीहण जो इशारो करे रही हुई। उहा ॿी कार राणीअ जे भरिसां अची बीह रही। दोस्तो, ही हुयो हिन कहाणीअ जो ॿियो ऐं आख़िरी हिसो। उमेद त तव्हांखे ही कहाणी पसंदि आई हूंदी। इंशाअल्लाह ॿिए दफ़े हिकु ॿी बहितरीनु कहाणी सां हाज़िर थींदासीं। पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा। अवां सभिनी जो अल्लाह निगहबान।